पाणी हवाला न कर, पैसा दे तो सुभाणे वारी गाड़ी में टिकट बुक कराए चऊं। असीं एक्स भट्टीअ जे बारे में मुकम्मल जेके वीडियो तव्हां ॾिठा यूट्यूब ते उन्हनि जी मुकम्मल छानबीन कंदासीं ऐं एक्स भट्टी हिन वक़्तु कहिड़ी हालत में आहे ऐं एक्स भट्टीअ जो नयो जेको फिल्म ऐं ड्रामो रिलीज़ पियो थिए उन जो नालो छा आहे ऐं उन ड्रामे में एक्स भट्टीअ जो रोल छा आहे। तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो के तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों, दर्दन जो देस हिकु ड्रामो रिलीज़ पियो थिए सिंध में, जेको तक़रीबन वॾी ईद ते जेको आहे सो इन ड्रामे जा बिल्कुलु जेको आहे सो हलणु स्टार्ट थींदो। हिन वक़्तु उन जी शूटिंग जेको आहे सो थिए पई थी ऐं उन में एक्स भट्टीअ जो छा रोल आहे उन जो क्लिप तव्हां शुरूआति में ॾिठो वीडियो जे। ऐं उन खां अलावा एक्स भट्टीअ तक़रीबन 1000 खां मथे जेको आहे सीरीज़न में कमु कयो, जंहिंमें बागड़ी वारो रोल बि उन अदा कयो, पीउ वारो रोल बि अदा कयो ऐं उन खां अलावा ॿकरियूं चारण वारो रोल बि एक्स भट्टीअ जो इन्हनि ड्रामनि में तव्हां ॾिठो हूंदो। दोस्तों, एक्स भट्टी सिंध जो हिकु सीनियर जेको आहे सो आर्टिस्ट आहे ऐं एक्स भट्टीअ खां सवाइ सिंध टीवीअ ते चाहे PTV ते सिंधी जेको ड्रामो रिलीज़ पियो थिए उन में अगरि एक्स भट्टीअ जो किरदारु न आहे त पोइ उहो ड्रामो ई बेमान आहे दोस्तों। ऐं उन ड्रामे में को बि मज़ो न आहे, छाजे करे जो एक्स भट्टी हिकु बुज़ुर्ग अदाकार आहे ऐं उन खां अलावा एक्स भट्टीअ खे अहिड़ो रोल ॾिनो वेंदो आहे जेको ॾिसण वारो बि इंतिहाई घणो जेको आहे सो उनखे सुठो फील कंदो आहे ऐं ॾिसण वारे खे बि मज़ो ईंदो आहे। एक्स भट्टी हिकु सिंध जो बहितरीन अदाकार आहे ऐं एक्स भट्टीअ जे बारे में खोड़ सारा वीडियो भी सोशल मीडिया ते वायरल पिया थियनि, जिन्हनि में इहो चयो पियो वञे त एक्स भट्टी हिन दुनिया मां वफ़ात करे वियो ऐं मुख़्तलिफ़ तरीक़े सां वीडियो ठाहे एक्स भट्टीअ जे बारे में माण्हू ॿुधाइनि पिया सोशल मीडिया ते। दोस्तों, एक्स भट्टी हिन वक़्तु ज़िंदा आहे ऐं एक्स भट्टीअ जो हिन वक़्तु सिंध TV HD ते हिकु नंढो क्लिप जारी कयो आहे। उन्हनि तक़रीबन 4 खां 5 मिंटनि जो आहे। उन में एक्स भट्टीअ जो बाक़ाइदे सॼो इंटरव्यू ॾसियो वियो आहे। दोस्तों, एक्स भट्टी ज़िंदा आहे ऐं एक्स भट्टीअ जो हिन वक़्तु जेको ड्रामो अची रहियो आहे दर्दन जो देस, उन में एक्स भट्टीअ जो हिकु बहितरीन रोल आहे ऐं एक्स भट्टीअ जो उन में हिकु बयान बि जारी कयो वियो आहे एक्स भट्टीअ जे जेको आहे सो पाण त जीअं मुख़्तलिफ़ जेके ख़बरूं हलनि पियूं हिन वक़्तु सोशल मीडिया ते उन्हनि जो जेको आहे सो ख़ात्मो कयो वञे ऐं सोशल मीडिया ते जेके बयानबाज़ी थिए पई उन खे बि ख़ात्मो कयो वञे। एक्स भट्टी सिंध जो हिकु बहितरीन फ़नकार आहे ऐं एक्स भट्टीअ जे बारे में इंशाअल्लाह जेका बि अपडेट हूंदी असां तव्हांजे बारे में शेयर कंदा रहंदासीं पंहिंजे चैनल ते। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी